जलसो कयो रात जो 2 बजे मुझे तकीर ॾिनो सुबह जो मां 6 बजे मीरपुर खास तुम ते वॾे माण्हू मूंखे फोन कई खलाई मखलूक वारे वॾे सफ़ा वॾे मांखे जी सुमरो साहब ये क्या कर दिया आपने ना तो क्या किया सुमरो साहब क्या कर दिया मुझे भाई क्या किया बताओ तो सही नहीं नहीं आपको नहीं पता आपने क्या किया मुझे भाई मुझे तो नहीं पता मैंने क्या किया आप बताओ क्या किया सुमरो साहब ये रात को हिंदुस्तान के बॉर्डर के साथ 60-70 हजार लोग कहां से जमा किए तारीख में पाकिस्तान बनने से लेकर अब तक इस जगह पर इतने लोग जमा नहीं हुए जितने लोग जमीयत उलमा इस्लाम ने जमा किए हैं। नारे तकबीर इनके परेशानी वरतो तो जादे वन नजर खुटे थी मानो न था खुटन मां अल्लाह के गवाह बड़ा है तो जमा वीडियो मौजूद है हिक वीडियो दिखारी दो सत्तो दिया मंझन जो 1 बजे 1:30 बजे 2 बजे इन तपती धूप में आसमान मोजड़ तो बाहर जिक्रे मर्द तो मर्द जवान तो जवान पोड़ा तो पोड़ा कल शक्कर में हिकड़े गोठ में सजे गोठ जुमायूं जमीयत उलमा इस्लाम जा झंडा खड़ी करे बाहर रोडन ते निकली आयो। इनके परेशानी यह है तो मुल्लो मानू कानो तो कट करे हे बिला तफरीक मानू साईं मीरमा साहब हाने भी नजर घुमायो हिता घुमायो नजर मुझा मौलवी फेरायो नजर घुमायो नजर जायजो बैठो इनके परेशानी यह है तो असांजे पैसन ते असांजे बिरयानी जो प्लेटन ते असांजे गाड़िन ते भी मानू नथा अचन मुल्ले जे जलसे में नजर खुटे थी मानू नथा खुटन इन जो मीडिया ट्रायल कयो बुधो 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 इंशाअल्लाह हजरत बेरवी हजरत अमरती हजरत से जमीयत उलमा इस्लाम जो झंडो इनन बुजुर्गन जे दुआउन सा इंशाअल्लाह सुम्मा इंशाअल्लाह सिंध जे वजीर आला हाउस ते फड़काईंदा इंशाअल्लाह। ऐं हाणे ये गालियों ड्राड़ न आहिनि हाणे ये गालियों ठकाव न आहिनि मुंहिंजा लफ़्ज़ यादि कयो मुंहिंजा लफ़्ज़ भरियो मुंहिंजा लफ़्ज़ रिकॉर्ड कयो मुंहिंजा लफ़्ज़ दिल ऐं दिमाग़ ते नक्श कयो मुस्तक़बिल करीब में साईं ॿेर वारे जो इहो झंडो सिंध जे वज़ीर आला हाउस ते तव्हांखे फड़कंदे नज़र ईंदो जेकर नज़र न आयो त मूंखे मयार ॾिजो अची नज़र न आयो त मूंखे मयार ॾिजो मुस्तक़बिल तव्हांजो आहे मुस्तक़बिल तव्हांजो आहे लेकिन MQM जे मुआहिदे जे लाइ घोट ज़रदारी कुंवर MQM निकाह पढ़ाईंदड़ मौलवी जनरल बाजवा लख लानताणो जानियुनि ते ठही पिया आहियो यार ठही पिया आहियो अलाह जो कसम ज़रदारी खे चओ न त तूं हा छो कई MQM खे चओ न हा छो कई मौलाना बाजवा के चौन निकाह छो पढ़ाई बाकी जानिन ते जानी छो विया पर उन जे बावजूद मां वाज़ चयो त कोई अचे बाकी बुधाए इन मुआहिदे सां असांजो कोई ताल्लुक न आहे मुंहिंजे जमात जो न असां ज़ामिन आहियूं न मुआहिदे कराइण वारा आहियूं न मुआहिदो असांजे साम्हूं रखियो वियो हा आख़िर में दस्तख़त सिर्फ़ इन शइ जा कराया विया त तव्हांजे अखियुनि जे साम्हूं मुआहिदो था कयूं तव्हां गवाह हुजिजो त तव्हां ॾिठो त असां मुआहिदो कयो आहे उन जे बावजूद थो चवां उन जे बावजूद थो चवां को अचे मूंखे ॿुधाए दादा हिन मुआहिदे में हीअ शिक सिंध खे तक़सीम करण जी आहे कराची खे अलॻि करण जी आहे सिंध खे 2 हिस्सनि में तक़सीम को अचे मूंखे क़ाइल करे ॾेखारे मां अॼु जे राति में वज़ीर आला हाउस जो घेराव करण जे लाइ तयार आहियां।